अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं सॼो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरि थी सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो दोस्तों ज़रूरु रेस खे चवंदो त तव्हांजे कमदार जा हज़ारे किस्सा आहिनि ऐं उन जा कहिड़ा किस्सा यादि करे ऐं कहिड़ा किस्सा यादि कयां। ऐं रेस सोजरे खे चवंदो त मूं तोखे हिकिड़ी ॻाल्हि चई न, सुभाणे कमदार तुंहिंजे घरां शादी करण ईंदो ऐं कमदार निकाह लाइ हर हाल में तो वटि पहुची वेंदो। ऐं ॿिए पासो कमदार यूसुफ खे चवंदो त रेस पुलिस खे फ़ोन कई, उनजे करे वापसि वियो न त तोखे टंगे छॾे हा। ऐं यूसुफ चवंदो त मूं ॿिन्ही अॻ में भराए छॾी, उनजे करे पुलिस वापसि हलियो वियो ऐं मूं ॿिन्ही खे रेज करण लाइ पाणी छॾियो हो ऐं मां पुलिस वारनि खे न मिली सघियसि, उनजे करे वापसि हलिया विया। ऐं ॿिए पासे नौरोज़ फिज़ा खे माउ खे चवंदो त शायदि हिकु ख़बर आहे, खाईंदे देरि न कंदो। ऐं ॿिए पासे फिज़ा जी माउ फिज़ा जे करे नौरोज़ खे उते रहाईंदो, चवंदो त तूं हिते रही पओ। नौरोज़ चवंदो त मां हिते रही नथो सघां ऐं तूं रहंदे त जियो में जायूं मिलंदी ऐं असांजी बि अकेलाई ख़तम थी वेंदी। ऐं ॿिए पासे कमदार रेस खे चवंदो त सिज ओभर खां थो उभरे या उत्तर खां, जो तव्हां सोजरे खे रोकियो था। ऐं रेस चवंदो त हवेली ख़ाली आहे उन करे ऐं मां हवेली जो रौनक वधाइण पियो चाहियां इन करे। दोस्तों असां गॾु ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।